नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र वचूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। सिंध में मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। कुछ हंधनि ते GDA खे सरसी, कुछ शहरनि में PTI बि कामयाब। सखर लाड़काणे शहीद बेनबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे 14 ज़िलनि में सुबुह 8 लॻे खां शुरू थियल पोलिंग जो अमल शाम 5 लॻे ताईं जारी रहियो। घोटकी, सखर, खैरपुर, जैकबाबाद, कशमूर, कंदकोट, कंबर, शिदातकोट, लाड़काणे, शिकारपुर, नौशरो फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, मीरपुर ख़ासि, उमरकोट ऐं थरपारकर में अवाम पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहिरें मरहले जे मकानी चूंडुनि दौरान पुरतशद्दुद वाक़िअनि में वॼणा मारिजी विया। केतिरा ई ज़ख़्मी। अक्सर हंधनि ते हालतूं ख़राब थियण सबबि चूंड मुलतवी कई वई। रोहड़ीअ जे UC 25 अलहजड़ियो जागीराणी में PP ऐं PTI कारकुननि में झेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी। टंडे आदम जे वार्ड नंबर 13 में 2 सियासी धुरियुनि में झेड़ो। PTI उम्मीदवार ज़फ़र गंडापुर जो भाउ कैसर मारिजी वियो। पनियाकल में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते झेड़नि दौरान 17 ॼणा ज़ख़्मी बि थिया। लाड़काणे ज़िले के नए देरे ऐं रते देरे में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। ॾोकरी तालुके जे 5 सीटुनि मां 3 ते GDA कामयाब। PP खे 1 सीट मिली। 1 तक ते पोलिंग रोकी वई। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि रतो देरो जे 10 ऐं नओं देरो जे 6 वार्डनि ते पीपल्स पार्टी कामयाबी माणे वरिती। लाड़काणे सिटी जे सचल टाउन कमेटी तां PP जे काशिफ उमरानी कामयाबी माणे वरिती। GDA खे शिकस्त। हैदरी टाउन यूनियन कमेटी तां बि PP खे सरसी। अक्सर वार्डनि ते जियाला मैदान मारे विया। कंबर सिटी में अक्सर वार्डनि ते पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। वार्ड नंबर 5, 4, 8 ऐं 10 ते PP जा उम्मीदवार कामयाब।